अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जमीन बंदी अवां ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अवां सभिनी खे मुंहिंजे चैनल ते भली कार। अॼु मां अवां लाइ हिकु अहिड़ी एप्लीकेशन खणी रहियो आहियां जंहिंखे अवां 8 फोटो ॾींदव त उहा अव्हांखे स्टेटस ठाहे ॾींदी। त कयूं था शुरूआत। त उन एप्लीकेशन जी लिंक मां अव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे। वीडियो खे ॾिसंदा रहो त इहे कमु कहिड़े तरीक़े सां कंदी त मां अव्हांखे ॿुधायां थो। ये एप्लीकेशन खोलने के बाद में कुछ हिन तरह इंटरफेस खुली ईंदो। यानी हिते लिखंदासीं लाइव वीडियो मेकर जेको आहे इन ते असां क्लिक कंदासीं। इन ते क्लिक करण खां बाद में हिते असां जेको आहे सो को बि सॉन्ग खणंदासीं, मतिलबु कंहिं बि सॉन्ग जी सिलेक्शन कंदासीं। हिते मां साइलेंट मूड ॾियां। हे सॉन्ग जेको आहे मूंखे वणे थो तंहिंजे करे मां हिते ओके खे हणंदासीं, ओके क्लिक कंदासीं। हाणे कुझु देरि लोडिंग वठंदी ऐं हाणे हिनखे असां 8 फोटू असांखे लाज़मी ॾियणा आहिनि। 8 फोटू हे ई हणूं था। तव्हांखे जेके पसंदि अचनि पिया फोटू उहे ई हणिजो। ओके हिते टिका निशान ते हेड खे कट कयो। एडिट बि करे सघो था हितां फोटू जेके आहिनि इहे। यानी ये तैयार थी चुको है। तव्हां कुछ लेयर एनिमेशन डेम कलर टेक्स्ट स्टाइल पोजीशन वगैरह एडिट करे सघो था। प्लीज वेट कुछ वेट वठंदी ऐं तैयार थी चुको आहे। तव्हां ॾिसी सघो था। जो वीडियो आगे बनो है, अगर बनो है मुझे चैनल को सब्सक्राइब करना, घंटी बटन लाजमी क्लिक कयो। अगर मुझे तरफा कोई इनाम ॾियणु चाहियो था तो इन वीडियो के वध खां वध शेयर कयो तो वध खां वध माण्हू इन मां फ़ाइदो वठी सघनि। मामला तो आसान खां वधीक इंटरेस्टिंग वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।